जुल्का साहब थोरो एंट्री तक जो लोग मां तो का किलो उसको खड़ा वो दे दे सर पहले ये प्रोफाइल लीदो वो दरवाजे को प्रोफाइल लीदो वो उते मा फोकस कयो वो ये हाई क्लो सर ठीक है सर रिकॉर्ड क्यों सर खबर माल कॾहिं थो पहुचे बस माल पहुचियो देते ठीक है हेडे थे दादा हाय बाबा तुम थोड़ा सी को थी ये एक साथ दे दे हां सही हां हाय ठीक है सपोर्ट ना से यार जो वफा जो डाला वफा थोड़ा टाइट थी जा बाबू सुनो हां इहो माल जीअं ई पहुतो त पोइ थींदी तबाही ऐं हिते मां पहिरियां तालीम तबाह कंदुसि छो त जंहिं बि क़ौम खे तबाह करणो हुजे त पहिरियां उन्हनि खां उन्हनि जी तालीम खसियो ठीकु आहे सर बुरी साहब सर बाबा ॻाल्हायो अंदरि कोन बाबा हस्ते इहो दादा इधर बोलो कि न तू ते लाते तू ते ये लाते न न थोड़ा किचन तू अल्ले दादा घर को सर ये तवा खड़ा था बालू खड़ा है यार खड़ा को इन्हें का अब है क्यों माने फिर लाला ने सभी के रखा है जाए कोबरा बालू है अली ओके रिकॉर्ड क्यों सर ऐं इहो माल जॾहिं ईंदो त पोइ ईंदी तबाही सभ खां पहिरियां मां हिन क़ौम जी तालीम तबाह कंदुसि छो त चवणी आहे त जंहिं क़ौम खे तव्हांखे तबाह करणो हुजे न त सभ खां पहिरियां हुन खां तालीम खसियो इन करे मां तालीम में तबाही आणींदुसि सर भी इन करे इहो त थोरो थोरो अची फोकस में थोरो मसलो थियो संजीदा वरी छा हां आपको तो डालो वरी छा ही असर में था मिड मां चाह तो यो इते दियो त डालो फलवा मां जेंडा लॻा हां असर में हिम्मत थी तो के ना थोरो फोकस रहे क्यों माल ईंदो त हां हां इहो माल जीअं ई पहुतो जीअं पुत इहो कयो त कोई थींदी तबाही पोइ ईंदी तबाही हां खामोशी क्यों सर ऐं इहो माल जॾहिं पहुचंदो त पोइ मचंदी तबाही सभ खां पहिरियां मां हिन क़ौम जी तालीम तबाह कंदुसि छो त चवंदा आहिनि त जंहिं क़ौम खे तबाह करणो हुजेव त उन खां उन जी तालीम खसियो इन करे मां न हिन क़ौम जी तालीम खे कमज़ोर करे तालीमी तबाही आणींदुसि तालीमी तबाही जबरदस्त सर हां राइट हाणे हिते तू चले बाबू बिल्कुल बॉस कोसा तारीब तदहीं त मां चवंदो आहियां त बापू बादशाह हुआ बादशाह बादशाह जी बादशाह बिल्कुल बॉस हां बिल्कुल बॉस फिर एड थली बादशाह फिर हाँ। सबाई जले तदहीं त मां बापू बादशाह हुआ ऐं बादशाह जी मर्ज़ी आहे जेको वणे जेको वणे करे सर जी सर बिल्कुल बॉस आस्ते ये आस्ते चेंज हो तो
बाबा तो अदा साई कमी सारा दोस्त बिल्कुल तो समारे नतीजा बाबा ये नतीजा है अदा ये नतीजा दोस्त बिल्कुल बॉस बिल्कुल बॉस ठीक है बाबा ओके क्यों बिल्कुल बॉस तरेंद्र तरेंद्र मुखे चवंदा बाबू बादशाह ऐं बादशाह जी मर्ज़ी आहे जीअं वणे तीअं कनि कोबरा बालू यो अलीदा वो लकड़ा लेके नहीं सुमारे पे चला बैठे आयो बट है को भी हेड रखो हेड रखो इस बार जाया सही हो मैंने नाल ये बालू है वो हालात हो ना कोबरा अली बुला हां हां अली तो सही हां कहीं ना कहीं वो मुसलमान नदी से हां पापा ने ठीक है सर जो खबर छा पोजीशन है माल कटे तो पर फोटो भेज दो बाबा साइड देना भेज ओके अलीदा तो भी कुछ साइड है कोई ना देखो किस कयो ख़बर हाल कॾहिं थो बचे मुझे बहुत जल्दी पहुंचेंगे वही रंग वाला बाबू आज गुड वेरी गुड कोबरा पर यो माल किथे रखा है अब थोड़ा कोई वफा हां वफा पहुंचाई दो वफा किथे दी बाबू एक सर वफा कर दो वफा ने सही कर सो नला थोड़ा कोई तो मैं कहा देखो ठीक है सर दादा करो तू यो चाहिए मुझे सर बस वो तुझे मत किलो सोटा बस बुर्दी साहब उठा ठीक है तू रे बुर्दी साहब है बस बुर्दा गुड वेरी गुड गुड क्यों सर गुड कोबरा वेरी गुड पर यो माल पहुंचाईंदो किथे तेरा है का तो बॉस यो माल असा फलाने तरफ रखाईंदासीं इसी ते आवाज हुकुम थींदो उते रखाईंदासीं बालू बॉस बुधाए छो त जीअं हिन मुल्क जी दवाई जो सामान उते रखाई पाको है हां यो माल जी मेटरा नो भलो थियो हा भलो पाको इन लाइ असां पहिरियां माजमा न बुरी था हलियो नहीं किलो दर अच्छा ठीक है इन लाइ असां पहिरियां इहो बि कमु करणो असांखे आहे त जीअं जेके ॿार स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी वञनि था उन्हनि खे हिरास था कयो किताब खसियो त जीअं वरी तालीमी इदारनि ॾांहुं वेंदे ख़ौफ़ महसूस कनि इन लाइ असांखे पहिरियां इहो बि कमु करणो आहे हलाकू खे ॾियणो हाँ है बाबू खे हाँ ही हाँ बालू बालू कयो जी सर इन लाइ सभ खां पहिरियां असांखे इहो करणो त जेके ॿार स्कूल वञनि था कॉलेज वञनि था उन्हनि खे हिरासा कयो धमकायो किताब खसियोनि हथियार ॾेखारियो हलायो न त जीअं आईंदा उहे स्कूल ऐं कॉलेज वञण खां ख़ौफ़ खाइनि लाराइनि ठीक है सर हे जे तो कोबरा चेक होइला क्या ए पापा इए ही थीलो बॉस पाको बाकी जेको माल अचे पियो वो सालार खान वट रखायो त जीअं कंहिं खे बि को शक न थिए सालार खान जे गोदाम में रखायो पियो जी हा बाक़ी जेको माल अचे पियो उनखे सालार खान जे गोदाम में लिकाए छॾियो जीअं कंहिंखे को बि शक न थिए हे चवे तो बाकू चवे तो हेरा बाबू ओ हाँ सर सॉरी हला को हिन पाल पाल ना पासे को हाँ बॉस इए ही थीलो तवा सालार खान साला के बस हेरा अंकुल जो वरेगा तो बिल्कुल बहुत बाकू सालार खान के खरीद कयो आहे छो तो पैसो एड़ी शय आ जो मानू पंहिंजे ज़मीर सां गॾु पंहिंजी धरती मां बि खपाइनि था जी सर
आयो था कच्चूं गोलियूं था खेॾो बाबू पक्कियूं गोलियूं खेॾंदो आहे पक्कियूं बापू सर बापू बादशाह हाँ बापू बादशाह था नालो मां तो इंडिया में बाबू चयो हाँ तो कौन है मैं बापू बादशाह था देव ना न बाबू चयो बापू बोलियो छो भाई बापू बादशाह मां यस क्यों जी सर क्यों अञा ॿाहिरि आयो था कच्चूं गोलियूं था खेॾो बापू बादशाह पक्की गोली खेॾंदो आहे हिन सालार ख़ान खे ख़रीद करे छॾियो आहे पैसो अहिड़ी शइ आहे माण्हू पंहिंजो पाण त छा पर पंहिंजी धरती बि विकिरो करण जे लाइ तयार थी वेंदा आहिनि ठीक है सर बिल्कुल बॉस दर है तो मतलब बापू बादशाह बादशाह ऐं बादशाह जी मर्ज़ी आहे क्यों जी सर तॾहिं मां चवंदो आहियां त तॾहिं त मूंखे बापू बादशाह चवंदा आहिनि ऐं बादशाह जी मर्ज़ी आहे जे वणे तीअं कर ओके सर जबरदस्त ठीकु आहे पापा वठो पापा जी पापा तो रेडी था हाय कोबरा बाबा को माइक पर गया हां जी मते पति साइड मते आ हाय ठीक है यो पंहिंजो वफा बॉस तमाम जल्द माल पहुंची वेंदो जी सर बॉस तमाम जल्द ये माल पहुंची वेंदो वफा बिल करे तो रुबे न पुत्र तो हाय दे जी बॉस ये माल तमाम जल्द पुजी वेंदो ठीक है आए कोई हिन मुल्क जो अमन अमान बरकरार न रहंदो ऐं पोइ हिन मुल्क जो अमन अमान एतिरो चवंदो ओ हिन मुल्क जो अमान ऐं पोइ हिन मुल्क जो अमन तबाह हा एतिरो चवंदो ऐं पोइ हिन मुल्क जो अमन तबाह थींदो ओ हिन मुल्क जो अमन तबाह थींदो हा वफा ठीक है ऐं पोइ हिन मुल्क जो अमन तबाह थींदो ठीक है हाँ जी ओ हिन मुल्क जो ऐं गॾु न ऐं गॾु हा ऐं हिन मुल्क जो अमन तबाह थींदो जबरदस्त वधीक वफा ये साथी ॻाल्हाईंदा वरी न ॻाल्हायो बस हेॾा हिन साथ में ॻाल्हायो वरी ही ॻाल्हायो हाणे कोबरा ईअं ई थींदो बॉस ठीकु आहे वफा ईअं ई थींदो बॉस वफा अखियूं खोले ईअं ई थींदो बॉस ये ॻाल्हाए थो सो वरी ठीक है वफा ॿ मिनट वेहो था इन्हें जो थींदो हाँ मतलब मैं समझा अब वो देखो सर अली रजा करे सब अली रजा को बोला कि मेरे माइक पे भी आ रही है अली रजा को गिव कर दे तो मेरे ड्यूटी जाएगा तो ते पर ड्यूटी थी हमने अदा कर की ड्यूटी थी मेरा की ड्यूटी थी हो रही चीज है सब पट्टी कर की चीज ऐसे इस्त्री कर वो नहीं कर रहा ये जो ड्रोन सो मला अब तुझे नाम से टाइगर टाइगर चोई तो तू हां वरी ने यार नालो डॉन डॉन ठीक है हां किरदार के हिसाब से नाना जी के रख देंगे ये तो साले करे तो बाहर मुल्क जा आया नहीं वो सिस्टम तो नाला में सा था अब गैंग अपनी पूरी जी ये तो जवाब मुझे लगे बॉस यो मकसद त खणी हिते आया है जी बॉस इहो मकसद त खणी हिते आया आहियूं हिते तबाही करनी है हिते तबाही मचाइणी आहे बढ़िया बढ़िया सब बड़ी मेहरबानी तो पहले फन पेश करो हमारे माइक पर बोले यार मुझे सारी गिरा अब अभी तू तारा आए थे थोड़ा पकड़ रुमाल है तो टुकड़ी खोल जाना न कथे
राजन था दशरथ का तो सुनिए हमारा सौ था कत्ल करे मुझे नहीं कहते काम है हां हां मुझे नहीं था ये लगी गई पासा वो ये शेंग आणि राज उजल तो लगे ओटम कर आणि हे तरी समजा बोल सांग क्या यार बैकग्राउंड से मैं कलरफुल बैकग्राउंड है हमारा है तो नहीं करना रुमाल है ना और एक बार आगे बढ़ो बस जब भी बस ऊपर से यार ओके बस ये क्यों सफा उधर ओके अंकुत हे यार क्यों नहीं है और मैं क्यों छिप जाना डाला गुराना किने छिप जाना मैं यार बात को ना हल्ला पूरा ना इधर सो और इधर सो तो हे बिनी पर्यंत जोडे लुटू ना आय इधर सो आणि इधर मिला रखो बॉस जिते आवाज हुकुम थींदो उते रखराईंदासीं बॉस जिते आवाज हुकुम थींदो उते रखराईंदासीं ॿुध दादा जुर्म है ये लुटणो ना पेरन ते ना बैलेंस तक सफा वजन रख भई करे हे इस्ला कर हिते ऐसो बॉस जिते आवाज हुकुम थींदो उते रखराईंदासीं इहा शइ माना सफा स्टिल थी डायलॉग जो हां क्यों सफा खुलेला क्यों बॉस जिते आवाज हुकुम थींदो उते रखराईंदासीं हे असां के दर्शन है बोर्ड ना खड़ा दूधी रखे देखो दिया ये बोर्ड ना वरी डायलॉग जी असां के सिर तो माना सही चेवला जेको इते चवणा पुट ॾिसो तू हाणे तू कही चव मां बि चव बॉस बॉस बे पहिरियों ॾिस क्यों खोल ॾिस पहिरियों मूड ठाहे दोस्त में हां चल बॉस जिते तव्हां चवंदो उते रखराईंदासीं बॉस जिते तहां जो ऑर्डर थींदो उते रखाईंदासीं बॉस जिते तव्हां जो ऑर्डर थींदो उते रखराईंदासीं इधर सो वरी तुम जा कर सो वरी इधर सो डॉक्टर ने उठाना कर बॉस तहां सालार खान सां ॻाल्हायो आहे इन बाबत जी चल बॉस तव्हां इन ॻाल्हि ते सालार बाबत बॉस तव्हां सालार खान सां ॻाल्हायो आहे हिन बाबति सालार खान लुटू ना बाबा इन्हीं पे रहना जोर काफी जल पे है ये जले से जोर नहीं लisten क्यों बोलिए बॉस सालार साहब बॉस इन बाबत तहां सालार सां ॻाल्हायो आहे जी ओके बॉस इन बाबत तव्हां सालार सां ॻाल्हायो आहे हाणे वो इन बाबत खे न को सुठा है बॉस इन बाबत तहां सालार सां ॻाल्हायो आहे ये पास की ॻाल्हि नहीं है काम एक सुठो थींदो हां ठीक है ना लुटू न सफ़ा बुत थी हे मने रोबोट थी करे ॻाल्हाए बॉस बि हाणे चल बॉस इन बाबत तव्हां सालार सां ॻाल्हायो आहे इधर से डॉक्टर दस बॉस बस ठीक है डॉक्टर का है थोड़ा मुस्कुराया तो ए सारा घर के सब मुखे इसमें करेक्टर नाम अखी के अंदर अखी खोल खोल एकड़े अंदर को डॉक्टर और चित्र को क्यों ओके बुद्ध पर हेडे चाणे हेडे कैमरा बियो तब ता क्या अब डॉक्टर के बढ़ के तो कर दिया ला बोल हेडे दिना कितना सुधा के बाबा बोल हेडे ना इते इते भी प्रमो होने कर सफा ये फिर भी थोड़ा जा ओके हाने डॉक्टर के सुन बाबा डॉक्टर हां जी खाली तो थोड़ा पकड़ दादा की जरूरत ऐसे ना अंदर में थोड़ा भी थोड़े अजीब थोड़े के थोड़ा बाबा लूट तो सही थोड़ा ये ऐसा स्क्रीन मान लो गिनो कर वाजी इधर बाबा इधर आजा आजा इधर और डॉक्टर इधर सुना तारा से सुना ठीक है सर ताज तो बादशाह बुधाए छलियो त जी हिन मुल्क जी तबाही जो सामान उते रखायो बादशाह बुधाए छलियो जी त जी हिन मुल्क जी तबाही जो सामान उते रखायो ठीक है अखी के हते मां चोर कोर जाना क्यों
बादशाह ॿुधाए छॾियो केॾी रड़ न कर बादशाह बोल होना है इस अंडर तो बादशाह ॿुधाए छॾियो त जी हिन मुल्क जी तबाही जो सामान उते रखाए ठीकु आहे न बाबा जी बादशाह ॿुधाए छॾियो त जी हिन मुल्क जी तबाही जो सामान उते रखिजे वरी तो जमाए छे बादशाह बादशाह आवाज के करो कर मथे न कर आवाज के हेठ कर पर करो कर जी बादशाह एड़े मने तुम्हारी साथ कोई रण तो करे सुनो आवाज ठीक है बुद्धो बादशाह बादशाह ॿुधाए छॾियो बादशाह ऋषि हाँ नीडी ते जोर नहीं पर हेठ कर तुर पकड़ गया तो पंज बसी हाथ हाथ ठीक है बादशाह ॿुधाए छॾियो त जीअं हिन मुल्क जी तबाही लाइ सामान उते रखिजे हाणे अदुले तबाही जो सामान हाणे तव्हां किथे रखायूं हाणे हिकड़ी लाइन मूंखे ॾे बादशाह ॿुधाए छॾियो कि जीअं हिन मुल्क जी तबाही जो सामान एतिरो चओ बादशाह ॿुधाए छॾियो त जीअं हिन मुल्क जी तबाही जो सामान वरी चओ बादशाह ॿुधाए छॾियो त हिन मुल्क जी तबाही जो सामान जीअं उते रखायूं त जीअं उते रखायूं जबरदस्त वरी ॾिसो हे वाला आपने ॻाल्हाईंदा हिते ठीकु आहे ॻाल्हाए न ठीकु आहे मुझ भाई हाणे ॻाल्हाईंदा तो ठीक ठीक चवे बाक़ी छा थो करे ॾिसो न बाबा सिर्फ़ असां चऊं था न दादा हाणे तव्हां त रोज़ ॾिसो था न ठीक आहे, उहा ई शइ ओके, कयो न। ओके। हे ॾिसो जी हाणे बस कयो था किलो न ठीक है बिल्कुल बॉस ओके बॉस चलिए ओके ओके बॉस ओके राइट बॉस हाँ बिल्कुल क्यों राइट बॉस राइट बॉस राइट बॉस राइट बॉस आप बस ठीक है थोड़ा मुस्कुराए ओके सब बहुत ही